प्यारा शागिर्द कृष्ण परमार। गुज़िरियल वीडियो में असां रीडर जे 7 सबक की मश्क कईसीं। अॼु असां रीडर जो सबक 8 पढ़ंदासीं। प्यारा ॿारो, तव्हां शाम जो कहिड़ियूं रांदियूं खेॾंदा आहियो? मुंहिंजे ख़्याल में क्रिकेट, इटी ॾकर, बिलोर, लाटो ऐं लिक लिकोटी ही रांदियूं खेॾंदा हूंदा। हाँ, त अॼु असांजे सबक जो उनवान बि लिक लिकोटी आहे। अचो त सबक खे पढ़ूं। सबक 8 लिक लिकोटी। अचो त लिक लिकोटी रांदि करियूं। सलीम, तूं हिते बीहो। हीउ पेड़ो आहे। हिन कपिड़े सां पंहिंजूं अखियूं ॿध। असीं सभु वञी था लिकूं। तूं असांखे ॻोल्हे। असलम, तूं कूक कर। इजो हू असांखे पियो ॻोल्हे। अहमद खापी पियो। अहमद खापी पियो मतिलबु अहमद जलिजी पियो। हाणे अहमद ते आग अची वई आहे। अहमद अखियूं ॿूटींदो। चङो अहमद, हाणे तूं अखियूं ॿूट। हाणे तूं आग ॾे। हिन सबक जी मश्क आहे। नंबर 1, ॿुधायो त अलिफ सवाल आहे, तव्हांखे कहिड़ी रांदि पसंदि आहे? त हिन जो जवाबु आहे असांखे लिक लिकोटी रांदि पसंदि आहे। ॿिए सवाल आहे, लिक लिकोटी रांदि कीअं खेॾिबी आहे? लिक लिकोटी रांदि खेॾण लाइ हिकिड़ो पिड़ ठाहिबो आहे। हिकु ॿार ते आग हूंदी आहे। उन ॿार जे अखियुनि ते पटी ॿधबी आहे ऐं ॿिया ॿार सभई लिकी वेंदा आहिनि ऐं पोइ कूक कई वेंदी आहे ऐं कूक इशारो हूंदो आहे ॻोल्हण जो, त हाणे पटियूं खोले असांखे ॻोल्ह। ऐं उहो ॿार ॿियनि ॿारनि खे ॻोल्हींदो। जेकॾहिं ॿिए ॿार खे झले वरितो त आग उन ते अची वेंदी ऐं वरी हू अखियूं ॿूटींदो ऐं हू ॿियनि ॿारनि खे ॻोल्हींदो। हिन नमूने रांदि खेॾिबी आहे। जीम सवाल आहे, तव्हांखे ॿियनि कहिड़ियुनि रांदियुनि बाबति ख़बर आहे? तिन जा नाला लिखो। त हिन जो जवाबु आहे क्रिकेट, हॉकी, वॉलीबॉल। हिन मश्क जो ॿियो हिसो आहे, चए थो अखर मिलाए लफ़्ज़ ठाहियो। ही अखरनि रे, अलिफ, नून, दाल। हिननि अखरनि खे मिलाईंदासीं त लफ़्ज़ ठही पवंदो रांदि। ही अखरनि काफ़, पे, ड़े, ये। हिननि अखरनि खे मिलाईंदासीं त लफ़्ज़ ठही पवंदो कपिड़े। बे, ये, हे। हिननि अखरनि खे मिलाईंदासीं त लफ़्ज़ ठही पवंदो बीह। हिन मश्क जो नंबर 3 हिसो आहे, पढ़ो ऐं लिखो। लिक लिकोटी रांदि, बीह, कूक, इजो, ॿूट, अखियूं। नंबर 4 हेठि ॾिनल तस्वीर में अव्हांखे कहिड़ियूं शयूं नज़र अचनि थियूं, तिन जा नाला लिखो। हिन तस्वीर में माल चरे पियो, रिढूं आहिनि, घोड़ियूं आहिनि, वण, पाणी, जबल, आसमान में पखी उॾामी रहिया आहिनि ऐं झुड़ आहिनि। नंबर 5 आहे, लिक लिकोटी रांदि जो मुज़ाहिरो करियो। यादि रखो त रांदि खेॾण सां ॿार चुस्त ऐं चालाक थियनि था। प्यारा शागिर्द, अॼु असां सबक 8 पढ़ियो आहे। ईंदड़ वीडियो में असां रीडर जो सबक 9 पढ़ंदासीं। अॼु जी ही मुंहिंजी ठहियल वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक, शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो। सब्सक्राइब कजो। महिरबानी।